नमस्ते, जय झूलेलाल। यूजीसी टेट में किताब रखियलु आहे छूट मराठी कहाणियूं। 2 भाङा हुआ जंहिंजो ॿियों भाङो पढ़ियोसीं पिए, जंहिंजी पहिरीं कहाणी हुई अतिथि देवो भव, जंहिंजा अनुवादक आहिनि वामन चोडगड़े जी। हीअ कहाणी औरत जी ज़िंदगी ते आधारित आहे ऐं हिन में इहो ई पढ़ियोसीं कि बाइजा जेका मेन किरदारु आहे उहा पंहिंजी ज़िंदगी कीअं महिनत करे हलाए थी ऐं उन वटि 2 बैल आहिनि, उन्हनि जी कीअं सेवा करे थी ऐं उन्हनि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु प्यारु करे थी। ऐं जंहिं हिते ई रहंदा आहिनि मध्य प्रदेश जे ऐं महाराष्ट्र जे विच में, इन जे विच में हिकु त्योहारु मल्हायो वेंदो आहे पोलो, जेको जेके हिननि जा जानवर हूंदा आहिनि घर में, यानी बैल, जंहिंसां ई खेती ॿाड़ी करे हिननि जी जीवन हलाइण में जेके हिननि जा सहायक हूंदा आहिनि, प्रथम सहायक, उन्हनि जो त्योहार जो ज़िक्र कयो वियो आहे। हिन में न ॿुधाई कि बाइजा जो घोटु पैकू इन त्योहार जे ॾींहुं तयारु थी करे पंहिंजे बैलनि खे, लालिया ऐं ढोलिया खे वठी करे नदी जे किनारे वञे थो। उन सां गॾु पंहिंजे जंहिं वटि पार्टी वटि कमु कंदो हो उन जा बि लाला, उन जा बि पशु खणी करे उन्हनि खे सनानु कराइण नदी जे किनारे वञे थो। उतां मोटियो पिए, जॾहिं सनानु करे मोटियो पियो, उन खां पोइ जीअं पेट भरे चरण खां पोइ पंहिंजो पाणे ई ॾांद घर ॾांहुं वरण लॻा त पैकू बि पुठियां पुठियां घर आयो। हिन ॾांदनि खे अङण में विहारियो, पुटसि गेरू रंग सां भरियल बर्तन खणी ॿाहिरि आयो ऐं गेरू रंग में पंहिंजा पितकड़ा हथ ॿोड़े ॾांदनि जे पुठियुनि ते पंहिंजा पंजा छापे छॾियईं। जॾहिं हू घरु आयो, आंगन में अची करे, विरांडे में अची करे हिननि पंहिंजे बैलनि खे, ॾांदनि खे विहारियो, पंहिंजे लालिया ऐं ढोलिया खे, त हिन जो पुटु अचेसि अंदरां गेरू रंग जो थाल भरियल रंग थो खणी अचे ऐं उन रंग में पंहिंजा हथ, नंढड़ा नंढड़ा हथ ॿोड़े करे उन्हनि जे ॾाॾनि जे बदन ते उहे छापे थो। पैकू नंढड़ी मटकी गेरूअ रंग में ॿोड़े उन जी गोल मुंहं सां ॾांदनि जे बदन ते गोल गोल ठपा हया। जीअं हुन जे पुटु उन ते पंहिंजा पंजनि सां उन जा छापियईं, तीअं पैकू मटकीअ जो गोल हिसो, रिंग वारो हिसो खणी करे उन सां गोल गोल ॾांदनि ते ठपा हयईं। लॻो ईअं पिए जीअं आकाश गंगा ॾिसण में अचे, एतिरी साफ़ आकाश में जीअं मंगल ग्रह जी रोशनी नज़र ईंदी आहे, तीअं इहे पंजा ऐं ठपा लॻे रहिया हुआ, जेके जानवरनि जे, या जेके हिनजे चइजे कि हिन जे प्यारे ॾांडनि जे, हिन जे प्यारे ॾांडनि जे बदन ते जेके गेरू रंग सां हुन पंजा आया ऐं हुन गोल मटकीअ सां जेके निशान छापे, त ईअं लॻे पियो जीअं आकाश गंगा आसमान में पूरी साफ़ नज़र पई अचे। पोइ हिन ॾांदनि जे सिंगनि ते लाल रंग लॻाए मथनि नीरियूं चांदीअ जीअं चमकंदड़ सहड़ियूं गोल गोल पटियूं चिंबड़ायूं। संगन यानी हुन जे सगन जे सोराखनि में सफ़ेद लाल सोनहरी धागनि में जुहाड़ ॿुधी लटकायईं। सोनारे ॾांदनि में पातल फूल मालाऊं ॾांदनि जी पेशानीअ ते लटकायईं, जिन खे माथाटिया सॾाईंदा आहिनि, जेके हुन लटकन लॻाई बि उन्हनि खे माथाटिया सॾकाईंदा आहिनि। हीअ हिन जे जीअं लालण पंहिंजे ॾांदनि खे हुननि जीअं सिंगारियो, उनजो हिन वर्णन कयो आहे। उहे माथाटिया हवा में लुॾी रहिया हुआ। कोॼुनि सां मढ़ियल पटा संदन गले में पाताईं, जंगली गुलनि जे रंग बिरंगी मालाऊं, गलबा कशी गुलनि जा गजरा बि संदन गलनि में पाताईं। कि हिकु क़िस्म जो गलबा कशी हिकु क़िस्म जो गुल आहे, जेको 12 महीना पैदा थींदो आहे, लेकिन रुॻो शाम जो ई टिड़ंदो आहे। संदन पेरनि में बहुरंगी धागनि रूपी छेड़ियूं ॿधाईं, संदन पुछ बि रंगियाईं ऐं संदन विशाल अखियुनि में पंहिंजे ॿार जो
ऐं अङण में अची बीठल बाएजा जो साफ़ नज़र ईंदड़ अक्स ॾिसी पैकू तमामु घणो ख़ुशि थियो। तेसी संदन पुट ॾांदनि जे पुछनि जी पुछड़ियूं पंहिंजे मुंहं ते फेरण शुरू करे छॾियूं। टियों पैर बि गुज़री वियो वणनि ऐं पूरन पोलियुनि जो भरियल दोना टोकरनि में रखे लालिया डोलिया खे खाइण लाइ ॾिना। खेनि ॿियो कुझु खपे या न इहो पुछण लाइ दरवाज़े वटि अची बीठी ऐं महिमान खाई तृप्त थिया आहिनि उनजो आनंद सॼे कुटुंब गॾिजी वरितो। जीअं की हिन त्योहार में ही पंहिंजे ॾांदनि जी सेवा कंदा आहिनि, उन्हनि खे उन ॾींहुं ही महिमान स्वरूप मञींदा आहिनि। अतिथि देवो भव, यानी परमात्मा जो स्वरूप हुननि जे घर में आयो त हुननि जी सेवा जे लाइ हुन जेके वड़ा ऐं पूरण पोली वग़ैरह ठाही हुई उन्हनि जा दोननि में रखी करे टोकरा भरियल हुननि जे अॻियां रखिया ताकी हू खाइनि। ऐं फिर उहे ॾिसणु कंफर्म करणु आई की भई असांजा महिमान खाई उथिया हुजनि त असां बि अॻियां भोग लॻायूं। ऐं उन्हनि खे ॾिसी उहो तृप्त पई थिए। 2-4 पूरण पोलियूं केलनि जे पतनि में ॿधी पैकू उहे हिकु कपिड़े में वेड़ियूं ऐं कंकुअ जी दॿली खणी उहो पाटिल जे घर आयो। मूरख पाटिल जे बोले बाले पुट हिन 20हीं सदीअ में बि इहो प्रसाद स्वीकार कयो ऐं पैकूअ जे मथे ते गुलाबी पटको ॿधाई। किथे हीअं पियो लॻे जीअं अनुवादक व्यंग पियो करे। हीअ चए थो 20हीं सदी में बि अहिड़ा माण्हू आहिनि जो भई हीअ सभु मल्हाइनि था। नवनि कपिड़नि में पैकू जो पुटु चङो ठही पियो हो। बाएजा जी तृप्त नज़र पतीअ पुट ऐं महिमान में खुतल हुई। एतिरे में पैकू ॾांदनि जे गले में पियल नोड़ियुनि वॾे रौब विचां जले ॾांदनि खे पोला जे सींगारियल पंडाल में नुमाइश करण लाइ नदीअ जे किनारे ॾांहुं वठी वियो। अॼु नदीअ किनारे जी वारी ॾांदनि जे खुड़ुनि सां पवित्र थी वई हुई। चौगिर्द माहौल ॾांदनि जे रंबुनि ऐं ललकारियुनि सां गूंजजे पियो। ॾांदनि जे गलनि में पियल नंढड़ियुनि घुंघरुनि जो आवाज़ु हू बहू लय ऐं ताल में कीअं कढिजे इहो ॼाणण लाइ इंद्रपुरीअ जूं नर्तकियूं जमै थी वियूं हुयूं। हीअ चए थो जिते जंहिं पांडाल जो ई वर्णन करे रहियो आहे कि उन पांडाल जो अहिड़ो दृश्य हो कि जीअं लॻे कि इंद्रपुरी जूं नर्तकियूं आहिनि न उते जमा थी वियूं आहिनि। पंडाल में अंब जे पननि सां डिघियूं ऊचियूं परे परे ताईं कमानियूं जोड़ियल हुयूं। हेठि हिकु कतार में सींगारियल सजायल सुहिणा ॾांद बिहारिया विया हुआ। ही समूरी शादमानो ॾिसण लाइ सिजु जबल जी चोटीअ ते अची वियो हो। शादमानो यानी जेको इहो ख़ूबसूरत नज़ारो हो उनखे ॾिसण लाइ। पाटिल जा ऐं ॻोठ जा आबरूदार माण्हुनि जा रुष्ट पुष्ट ताक़तवर सुंदर ऐं सजायल ॾांद जिन खे जुहुल पियल हुई, जिन जे गलियुनि में रसी पियल हुई, जिन जे सिंगनि ते ॿरंदड़ मिसालूं लॻनि पियूं। हीअ चए थो कि उन वक़्तु जेको नज़ारो हुओ जेके गांव जा ऐं जेके गांव जा रहण वारा आबरूदार यानी जेके ज़मींदार वॾा माण्हू हुआ उन्हनि जा बि रुष्ट पुष्ट ताक़तवर जेके ॾांद हुआ उन्हनि जे गले में जेके झूल पियल हुआ उन्हनि खे ॾिसी करे लॻे पियो कि जीअं ॿरंदड़ खे मशालूं बि जलनि। गीहर ॿुॾल अटो खाई जिन जो शरीर सबल थी वियो हो उन्हनि मस्तु ॾांदनि जो दिलपज़ीज़ रंगनि वारियूं जोड़ियूं पुछ मथे खणंदे पंहिंजे गलनि में ॿधल नोड़ियूं संभालींदड़ खे छिकींदे हैरान कंदे ताथई नाच कंदे रंबू ललकारियूं कंदे पांडाल में अची पहुतियूं ऐं विचो विच अची बीठियूं। ही नज़ारे जो ई वर्णन करे रहियो आहे कि उन वक़्तु उन पांडाल जो नज़ारो कहिड़ो हो। ही चए थो
कि जेके उते रुष्ट पुष्ट जानवर हुआ, जंहिंजी ही जानवर त न चइजे, हुननि जा बैलूं हुयूं, जेके हुन जा अतिथि हुआ, उहे जन पांडाल में आया हुआ, उन जे गले में जेके नोड़ियूं ॿधल हुयूं, उन्हनि खे खिचा खिची सां ईअं पियो लॻे जीअं न हू न मालिक उन्हनि खे न हू मालिक खे खिचे करे हुन पंहिंजे ख़ूबसूरत से दिलि पसीज़ माहौल में उते वठी आयूं हुजनि। ऐं उन्हनि खे ॾिसी करे उते जो माहौल ई हिकु अलॻि हो, जंहिंजी ही कल्पना कंदे या फिर पढ़ंदे अगरि कल्पना कयूं त उहो अखियुनि जे अॻियां नज़ारो घुमे पियो कि कीअं हूंदो उन वक़्त जो नज़ारो। संदन जोगी पांडाल में अची पहुतियूं ऐं विचो विच अची बीठियूं। संदन जोगी पूॼा कई वई, यानी सभिनी जी मिली करे पूॼा कई वई, प्रसाद विरायो वियो। ॾांदनि जे पुठियुनि ते तफ़कियूं फेरी वियूं, यानी उन्हनि जे पुठियुनि खे तफ़कियूं फेरी वियूं, यानी उन्हनि खे प्यारु कयो वियो हथनि सां। बंदूक सां गोली छॾे छिरके वियल ॾांदनि ऐं मस्तीअ जे नशे में चूर माण्हुनि सबबि जंग जो मैदान ॼणु वीरनि सां टिमटार थी वियो। सभिनी कमानुनि मां वारा कया। कमानुनि जे पके धागे जी टुकरी लाइ हारियुनि ख़ूब जद्दोजहद कई, हथ वढिजी वञनि ऐं उहे दागनि जा टुकड़ा कंगण जियां वीर भूषण जियां पंहिंजे करायुनि में ॿधी पंहिंजे ॾांदनि खे संदन चैंबे खणण में उॾाए हू घर वापसि आया। हिन में छा कंदा आहिनि, फिर हुननि खे छॾे ॾींदा आहिनि पंहिंजे ॾांदनि खे कि दौड़ो। हाणे सभिनी खे हिक ॿिए जी ॾांदनि जी जोड़ियुनि जी पूॼा करणी आहे। हीअ सभु उतां फ्री थी विया, त हाणे हुन खां पोइ चवनि था कि उन खां पोइ सभु हिक ॿिए जी ॾांदनि जी पूॼा कंदा आहिनि। हर कंहिंजे आंगण में ॾांदनि जो ॼातल सुञातल जोड़ी बिहारी वेंदी आहे, यानी हर को रिश्तेदार हिक ॿिए जे बरामदे में या हुन जे विरांडे में पंहिंजा ॾांद खणी वेंदा आहिनि। ॾांदनि जी सजावट ऐं सींगार जी वाखाण थींदी आहे ऐं ॾांदनि जी जोड़ी आणींदड़ खे पंहिंजी हैसियत मुताबिक़ थोरा पैसा ॾिना वेंदा आहिनि। सींगार कला जो क़दुरु कंदे ऐं खाधल अनाज लाइ अहसानमंदी ज़ाहिर करण लाइ ॾांदनि जी पूॼा कई वेंदी आहे। खेतीअ ते दारोमदार रखंदड़ संस्कृति वारनि हारियुनि जूं उन ॾींहं लाइ इहो संझा टाणे जो कार्यक्रम हूंदो आहे। ही ॾांदनि जी चए थो कि उन ॾींहुं ॾांदनि जी जेका सेवा कई वेंदी आहे, ॾांदनि खे हिक ॿिए जे घर वठी वेंदो आहे, माण्हू उन्हनि जी अहसान मञंदे हुए कि हू उन्हनि जे खेतनि में कमु कनि था, उन जे करे उन्हनि जो अनाज उगे थो। उन जी ज़िंदगी जो हिकु जेको अहम हिसो ई ॾांदनि जे द्वारा निभायो वञे थो, उन जी पूॼा करे उन्हनि जो अहसान मञियो वेंदो आहे। पांडाल मां ॾांदनि जी जोड़ी वठी पैकू घर आयो। ॾांदनि खे घर में वधी भाईजा संदसि पूॼा कई। हिन जा पैकू जा बि ॾांद घर वठी आयो, फिर भाईजा हिन जी पूॼा थी करे। सॼे ॾींहं जो उपवास इन टिनि भातियुनि वारे कुटुंब हिक ई थालीअ में खाई छोड़ियो ऐं पोइ ॿिटो पान जो ॿीड़ो खाई ॾांदनि जी जोड़ी नुमाइश करण लाइ वाक़िफ़कारनि जे घरनि ॾांहुं वियो। पाटिल ॻोठ जा आबरूदार माण्हू ब्राह्मण सभिनी वटि वियो। हर हिक घर में ॾांदनि जी पेशानीअ ते कंकुअ जो टिको लॻो ऐं पेरनि ते गुल किरिया। पैकूअ जे कननि ते मिठड़ा ॿोल ऐं हथ ते ॻुड़ जो टुकड़ो ऐं थोरा घणा पैसा पिया। ही ॾांद हिक ॿिए जे घर वेठे ईंदा आहिनि, त जंहिंजे घर वेंदो आहे उन जे हैसियत जे अनुसार उन जी ॾांदनि जी पूॼा कई वेंदी आहे ऐं जेको उन्हनि खे वठी ईंदो आहे उन्हनि खे प्रसाद ऐं पैसा ॾेई वेंदो आहे ऐं हुते पंहिंजे ॾांदनि खे कीअं सींगारियो अथनि, संवारियो अथनि, उन जी हिक ॿिए जी तारीफ़ बि कंदा आहिनि। आख़िर में पैकू ॾांदनि जी जोड़ी डॉक्टर जे घर जे साम्हूं बीहारी। पाटिल जे घर कमु करण सबबि डॉक्टर सां बि पैकू जो वाक़फ़ियत हुई। पंहिंजे पुट जी बीमारी जी दवा दरमल हिन डॉक्टर वटां ई कई हुई।
नमूने तौरु संदसि खेत में पैदा थियल अन्न जा संग, वलियुनि में पैदा थियल कद्दू, खेत में ताज़ो लड़ियल दाल घणाई भेरा डॉक्टर खे पहुचाए आयो हो ऐं इन वाक़फ़ियत जे मदनज़र हिन संदसि घर जे दर वटि पूॼा करण लाइ ॾांदनि जी जोड़ी आंदी हुई। डॉक्टर ॿाहिरि वियो हो। पैकू संदसि ज़ाल खे सॾु कयो। अमड़ दर ते देवता आंदा अथमि, पूॼा कयो। ही डॉक्टर जी ज़ाल जे घर पंहिंजा डॉक्टर जे घर खणी थो वञे पंहिंजा ॾांद ऐं उन्हनि खे आवाज़ थो ॾिए कि पूॼा कयो। ऐं महिमान आया अथव। अंदरां आवाज़ वराए जेसी, छाजी पूॼा पैकू, कहिड़ा देवता? डॉक्टर जी ज़ाल अची पुछियो। पंहिंजनि वारनि जो चोटो ठाहींदे हूअ ॿाहिरि आई। कहिड़ी पूॼा करणी आहे हिननि डगनि जी? हा अमड़, इहा पूॼा वरी छा लाइ? हिननि हैवाननि खे इहो सभु सम्झ में कोन अचे थो। इहा त रुॻो आहे अणपढ़ियलनि जी रांदि। असांखे इन में विश्वास कोन्हे। पूॼा वरी छा जी? डॉक्टर जी ज़ाल चयसि, जेके अनपढ़ गवार हूंदा आहिनि न, उहे ई हिननि रवाज़नि खे मञंदा आहिनि, उन्हनि खे फॉलो कंदा आहिनि। जीअं ई हिते अॻियां जीअं अनुवादक चयो कि उनजो पाटिल जो अहिड़े टाइम में बि अचे थो, उन खां प्रसाद वठे थो। 20वीं सदीअ में बि उहा ई ॻाल्हि हिन जी डॉक्टर जी ज़ाल हिन खे चयो कि हीअ त अनपढ़ गंवारनि जा कम आहिनि, हीअ त हैवान आहिनि, हिननि जानवरनि खे, बेअक़ल जानवरनि खे इन पूॼा जी हिन जी कहिड़ी सम्झ? ईअं जसी पूॼा छाजी करे हुनखे अहिड़ो जवाबु ॾेसी, तूं असां वटि आयो आहीं, तोखे असीं ॼाणूं सुञाणियूं, ही वटि पंहिंजो इनाम। चएसि थो, तोखे मां ॼाणा सुञाणा, तूं मुंहिंजे घर आयो आहीं त ही हुनजो इनाम वठि। ईअं चई साड़ीअ जे वर मां 9 नसील 1 रुपयो जे कागज़ जो पुर्ज़ो पैकूअ जे हथ ते रखियईं ऐं डॉक्टर साहिबु घर में कोन्हे ईअं चई अंदरि हली वई। पंहिंजे साड़ीअ जे पल्लू मां 1 रुपयो जो नोट कढी करे पैकूअ खे ॾेसि थी ऐं पोइ अंदरि थी वञे हली। पैकू अरसे खां ॾाढी ख़ुशीअ विचां इहो ॾिणु मल्हाईंदो पिए आयो। हीअ माई इन खाई थी त कूड़ियूं दवाऊं बि पिए थी। जीअं उनखे पैकूअ खे ईअं लॻो, पैकू अरसे खां ॾाढी ख़ुशीअ विचां जेको त्योहारु मल्हाईंदो पिए आयो, पर हिन माईअ खे इहो ॾिसी करे हुन सोचई कि ही माई आख़िर खाए छा थी? हिन जी त कड़ियुनि दवाउनि खां बि लॻे थो जीअं कड़ी दवाऊं पी करे बि जिए। इन ते अजब खाईंदे पैकू उतां निकितो। घर ईंदे ईंदे राति जा 12 खनि वॼी विया। अंगण में रखियल ॾीए भरिसां ई पैकू पंहिंजनि ॾांदनि खे ॿधो। थकल पुटसि नवनि कपिड़नि सां ई पथड़ीअ ते वञी सुम्हियो हो। चए थो कि पथड़ी यानी जेका ॿुधाई चटाई वटाई। चए थो थकियल पुटु हुअसि, राति जा 12 थी ईंदे ईंदे थकियल पुटु नवनि कपिड़नि में ई पथड़ीअ ते सुम्ही पियो। पैकू ॾांदनि जे शरीर ते चांवर छिटिया, पंहिंजा नवां कपिड़ा लाहे रखियईं ऐं लोटो खनि पाणी पी पंहिंजे पथड़ी यानी पंहिंजी चटाई विछायईं। बाइजा 10-12 कलाकनि में जे पोरे सबबु थकिजी पई पुट जे पासे में ई लेटी पई हुई। पैकूअ जे पुटु खोंगरा हणी रहियो हो, यानी हू सुठी निंड में हो। पैकू ॾीओ विसायो ऐं बाइजा जे बिस्तरे ते वञी खेसि ज़ोर ज़ोर सां धूंधाड़ियईं। खेसि ख़बर हुई हू अञा सुम्ही कान्हे, सुम्हण जी मखर करे रही आहे। हुन चयईं कि हुनखे हो कि बाइजा अञा सुम्ही कोन्हे, केवल मश्करी करे रही आहे सुम्हण जे लाइ। बाइजा अॼु एतिरो जल्दी सुम्ही पई आहे? हिननि 24 कलाकनि में ई ॿुढी थी वई छा? पैकू पंहिंजे
ज़ाल खे चएसि थो, तूं एतिरो जल्दी सुम्ही पई आहीं, हीअ जेके 24 कलाक आहिनि हुन में तूं ॿुॾी थी वई आहीं मश्करी जे रूप में। छा आहे, ॾाढो ख़ुशि पिया ॾिसिजो, चङी कमाई करे आया आहियो, ॾिसिजो था अची 2 अखर ॻाल्हाइण जो वक़्तु कोन मिलियो, वञी सुम्ही पओ, न त वरी कल्ह वांगुरु तव्हांजो मनु बेईमान थी वेंदो। हिन जो घोटु जॾहिं हिन जो आयो बाइजा जो, त बाइजा ईअं ई लेटी पई हुई, त हुनजो घोटु पुछेसि थो कि छा एतिरे टाइम में सॼे हिननि 24 कलाकनि में ॿुॾी थी वई आहे छा, जो मूंखे हींअर एॾो जल्दी सुम्ही पई आहीं। तॾहिं बाइजा चएसि थी कि तव्हां वञी करे सुम्ही पओ, ऐं फिर पोइ पुछेसि थी अॼु हेॾो ख़ुशि पिया ॾिसणु अचो, चङी कमाई करे आया आहियो, त ईअं ॻाल्हियूं ॻाल्हियुनि में चङो, त घोटु चएसि थो चङो चङो, हाणे घणो न ॻाल्हाए, अचु हेॾां, घणो कमाए आया अॼु। वरी थी पुछेसि कंहिं कंहिं छा छा ॾिनो, यानी कंहिं कंहिंजे घरां केतिरो केतिरो मिलियव। पैकू सभु कुझु खेसि ॿुधायो, कंहिं छा ॾिनो, कंहिं छा ॾिनो, समूरो हिसाबु खेसि ॿुधायो। ऐं हीअ ॾिस छा आहे, हिन डॉक्टर खे कान सुञाणी, हू दवाखाने वारो न, त चएसि थो हा, संदसि घर ॾांद वठी वियो हुअसि पूॼा कराइण लाइ, ॾांदनि जे गलनि में ॻाढ़ा हार उतां ई मिलियो न। हीअ चएसि थो ॾांदनि खे मां हुनजे घर वठी वियमि, त पैकू चएसि थी कि छा इहे जेके ॾांदनि जे गले में जेके ॻाढ़े गुलनि जा हार विधल आहिनि, उहे छा हुन तव्हांजे दवाखाने वारे डॉक्टर जे उतां मिलियव। त चएसि थो न ड़े, जोणसि पूॼा ई कान कई लालिया ऐं डोलिया जी। छा मतिलबु, चवणु लॻी त ही आहिनि जानवर, हिननि जी छा पूॼा करियां, असां तोखे सुञाणूं, पोइ तव्हां हली कोन आया। बाइजा चएसि थी जॾहिं हुननि तोखे चयो कि भई इहो जवाबु ॾिनईसि, ही त आहिनि जानवर, हिननि जी छा पूॼा कयूं, त बाइजा चएसि थी पोइ तूं त हली कोन आए। पैकू चएसि थो हा, हिन रुपए जो पुर्ज़ो ॾिनो आहे, कि हुन 1 रुपए जो नोट ॾिनो आहे, ॾांदनि जी पूॼा कोन कयईं, बाक़ी कागज़ जो पुर्ज़ो ॾिनई। चवणु लॻी त असां पढ़ियल ॻढ़ियल आहियूं, पर खाइनि त ॾांदनि जे पेरनि जो ई था। ॿई कुझु देरि ख़ामोश रहिया, चएसि था कि भले इंसान पढ़ियल लिखियल आहे, कुझु बि आहे, लेकिन ही ॾांदा जॾहिं पंहिंजे पेर हलाए करे हलाईंदा तॾहिं ही अनाज जी उपज थिए थी। तॾहिं चए थो कि खाइनि त ॾांदनि जे पेर जा ई था। पैकू चए थो पोइ बाइजा पंहिंजे मुड़ुस जो नालो खणी, पैकू बाइजा पंहिंजे घोट जो नालो वठी करे उनखे आवाज़ थी ॾेसि, पंहिंजे पाए भरियल आवाज़ मुहकम इरादे सां कुझु चवणु चाहियो। छा आहे बाइजा, पैकू संदसि बांह ते हथ रखी चयो, लालिया डोलिया अॼु असांजे घर जा महिमान आहिनि, हू अॼु के जानवर न रहिया, जानवर न हुआ, उन माईअ संदसि अपमान कयो आहे। किथे आहे उहो कागज़ जो पुर्ज़ो, उहो ज़हर आहे असां लाइ, उहे रुपया असां लाइ हराम आहिनि। पैकू उथियो, अङण मां ॾीओ खणी आयो, पंहिंजे ख़मीज़ जे खीसे मां उहो रुपए जो नोट कढियईं ऐं बाइजा जे हवाले कयईं। जॾहिं पैकू ॿुधाएसि थो बाइजा खे कि हुन पंहिंजे ॾांडनि जी पूॼा कोन कई, केवल 1 रुपए जो नोट पकड़ायो अथई, त बाइजा चएसि थी कि लालिया ऐं डोलिया अॼु पंहिंजे ॾींहं जा महिमान हुआ, ऐं हुन पंहिंजे महिमाननि जो अपमान कयो आहे, त पाण हुन जा रुपयो कीअं था रखे सघूं। पैकू उथियो, अङण मां ॾीओ खणी आयो, पंहिंजे ख़मीज़ जे खीसे मां उहो रुपए जो नोट कढियईं ऐं बाइजा जे हवाले कयईं। हू असांजा महिमान आहिनि, हू सभु कुझु सम्झनि था, हू असांखे सभु कुझु ॾियनि था। ही कागज़ असां लाइ कूड़ो आहे। हिन इहो समूरो रुपए जो नोट सोने आना क़ीमत वारो सिधो ॾीए जे लाट मथां जलियो ऐं पोइ ॾीओ अङण में रखे आई। बाइजा हुन खां वठी करे नोट हुनखे जलाए थी छॾे।
बिस्तरे में घुसी आयल मुंगण पकिड़े ॿाहिरि फिटी करण खां पोइ जीअं थधिड़ी थधिड़ी वाह लॻण सां गहरी निंड अची वेई आहे तीअं हिननि जे बिस्तरे में मुंगण घुसी वियो, जंहिंखे पकिड़े करे ॿाहिरि थी कढी छॾे। सुम्हंदे सुम्हंदे बाइजा पैकूअ जी पेशानीअ ते हथु रखियो ऐं विश्वास भरियल आवाज़ में चयईं, पैकू, अॼु मार्तब कोन चयो, कर शुरू थी वई हूंदी, मार्तब चयो त सुम्हूं। पैकू उथी वेही चवण लॻो, मखियूं जीवड़ा खारस खंघ मान अपमान खणी वञ रे मार्तब। ही मार्तब हिकु हिननि जो हिते कर बि हिकु रीत आहे। इन कर जी शुरू थिए उन राति खां पोइ ओजागो करे माण्हू वाका करे चवंदा आहिनि, मखियूं जीवड़ा मच्छर मुंगण खारस खंघ बीमारी सीमारी खणी वञ ओ मार्तब। उन ॾींहं खां पोइ मखियूं मच्छर बीमारी सीमारी घटि थिए थी। इन विश्वास सां ॿिए ॾींहं खां रोज़ानी कृतकार शुरू कंदा आहिनि। हीउ चए थो कि हिकु ॾींहुं आहे, उन खां पोइ मार्तब यानी हिननि जो हिकु विश्वास आहे, जीअं चइजे विश्वास आहे या रवाज आहे। उन ॾींहं खां पोइ हिननि जो इहो विश्वास आहे कि मार्तब चवण खां पोइ हिननि जूं जेके बीमारियूं सीमारियूं आहिनि, जेके नंढा नंढा जानवर या ई चइजे कि रेंगंदड़ जानवर फैलाइनि था, मखियूं मच्छर उॾामंदड़ जीव इहे, उहे सभु हिननि जे वातावरण मां घटि थींदा वेंदा आहिनि ऐं उन जे ॿिए ॾींहं खां वठी ही पंहिंजे कमकार में शुरू थी वेंदा आहिनि। ही हिकु रीत आहे, हिन जी परंपरा हिकु विश्वास आहे।